अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों, थर्बर थार्स में खुश आमदीद। दोस्तों, अॼु जो लफ़्ज़ ऐं अॼु जो पहाको ॿई सिखंदासीं। लफ़्ज़ उहो आहे त गूंद बंद। गूंद बंद माना सिनी रसी जंहिंसां पाखड़ो ॿधिजे। उठनि जो पाखड़ो जेको थींदो आहे उनखे ॿधो वेंदो आहे त उन रसी खे इहो चइबो आहे। अॼु जो पहाको जेको आहे उहो चवे थो त मच में घिड़बो त पच भर कहिड़ो डिॼबो। माना मच में तव्हां जेकॾहिं घिड़ो था, मच जेको आहे बाहि जो उन में घिड़ो था, सिधी ॻाल्हि आहे त तव्हां पचंदा। ठीकु आहे, त चवे थो जेकॾहिं मच में घिड़िजे त पोइ पचण खां डपु त कोन्हे करिणो न। मच में घिड़बो त ज़रूरु सिधी ॻाल्हि आहे माण्हू पचंदो। सो चवे थो त जेकॾहिं अहिड़नि कमनि में माण्हू हथु विझंदो जेके ॾुखिया आहिनि त पोइ उन में ॾुखायूं ऐं उन में अहिड़ा क़दम ईंदा, अहिड़ा स्टेप ईंदा जिते माण्हू खे तकलीफ़ूं थींदियूं। त इन में चवे थो ॾिसो पहाको ॿिॿरनि ते चढ़िबो। त हाणे इन ई खे पाण कॉपी पेस्ट करे ॾिसूं था त इहो पहाको कहिड़ो आहे। त इहो आहे त ॿिॿरनि ते चढ़िबो त सहेलनि भर कहिड़ो डिॼबो। हाणे ॿिॿरनि ते चढ़िबो त सहेलनि भर कहिड़ो डिॼबो, माना ॿिॿरनि ते चवे थो सहेला माना कंडा। सहेला कंडा उनजो मतिलबु आहे चवे थो कंडा ॾुखियनि ऐं जोखाइतनि कमनि में हथु विझिबो त पोइ तकलीफ़नि ऐं ॾुखियाईनि खां कहिड़ो डिॼबो। मिसाल, सहेलनि में जे हथु विझंदा से सूर त सहंदा। चवंदा आहिनि त बाबा ॿियो पहाको आहे त उखरियुनि में जेकॾहिं मथां विझंदा त मोरियूं ज़रूरु लॻंदियूं। सिधी ॻाल्हि आहे त माना माण्हू अहिड़नि कमनि में हथु विझंदो जेकॾहिं त उन में तकलीफ़ूं थींदियूं, ज़रूरु तकलीफ़ूं थींदियूं, पर उन्हनि खे मोह ॾियणो आहे। त इनखे माना मिसाल वठूं त ज़िंदगी में जेके ॾुखिया कम आहिनि, वॾा कम आहिनि या अहिड़ा ज़िमेवारी वारा कम आहिनि, उन्हनि में जेकॾहिं माण्हू हथु विझंदो त उन में तकलीफ़ूं ज़रूरु थींदियूं, पर उन्हनि खे निभाइणो आहे। सो इहे पहाका आहिनि त सहेलनि में जे हथु विझंदा से सूर त सहंदा, उखरियुनि में जेकॾहिं मथां विझंदा त मोहरियूं त ज़रूरु लॻंदियूं। ठीकु आहे, ॿियो इहो पहाको आहे। ऐं टियों जेको आहे उहो आहे त मच में घिड़बो त पच भर कहिड़ो डिॼबो। त इहो टिनी पहाकनि जो मतिलबु साॻी आहे। मच में घिड़बो त पच भर कहिड़ो डिॼबो, उखरियुनि में मथां विझंदा त मोहरियूं ज़रूरु लॻंदियूं, ऐं जेको आहे उहो ॿिॿरनि ते चढ़िबो त सहेलनि भर कहिड़ो डिॼबो। त इहे जेके आहिनि इहे टेई पहाका हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि ऐं इन्हनि जो मतिलबु इहो आहे त माण्हू जेकॾहिं ॾुखियनि कमनि में या महिनत वारनि कमनि में हथु विझंदो त पोइ उन में तकलीफ़ूं ईंदियूं ऐं उन्हनि तकलीफ़ुनि खे मोह ॾियणो आहे, उनखां हटिणो न आहे। सो इहो हुयो अॼु जो पहाको। त इहो जेको आहे अॼु जो पहाको इहो हिकिड़ो सबक़ु ॾिए थो। सबक़ु इहो ॾिए थो त अहिड़ो वॾो कमु आहे जेको रिस्क वारो आहे या घणी महिनत वारो आहे। ठीकु आहे, उन ई में जेकॾहिं माण्हू पहिरीं चवे थो त यार इहो थींदो कोन, तकलीफ़ आहे, हिन में अलाए छा थींदो, ख़बर न आहे, त उहो ईअं थींदो ई न। माना अहिड़े कम में रिस्क खणी अलाह जो नालो वठी कम खे लॻिजे ऐं उन में जेके तकलीफ़ूं अचनि उन्हनि खे मोह ॾेई पोइ उन्हनि खे जेको आहे उहो कमु फाइनल करे ॾसिजे। ऐं जंहिंसां जेको आहे उहो माण्हू में विल पावर बि वधीक वधंदो ऐं ख़ुशी बि थींदी। जॾहिं घणो महिनत वारो कमु माण्हू कंदो आहे न, करे वठंदो आहे, त पोइ करण खां पोइ जॾहिं कमु मुकमल थींदो आहे त उन वक़्तु करण वारे बंदे खे ख़ुशी थींदी। चवंदो यार इहो कीअं मूं कमु करे छॾियो आहे, हुयो त ॾाढो ॾुखियो कठिन हुयो, हिन में कई ॾाखड़ा हुया, तकलीफ़ूं हुयूं, पोइ मूं कमु करे छॾियो आहे। त उहो पंहिंजो पाण खे रिवार्ड ॾींदो। त अहिड़ा कमु ज़रूरु करणु खपजनि। सो उमेद आहे तव्हां बि जेको आहे उहो अॻु में अगरि अहिड़ो को कमु करण जे लाइ सोचींदा या सोचियो हूंदो, उनखे छॾियो हूंदो, त उन साॻी कम खे तव्हां जेको उहो हाणे जारी रखंदो। सो इहो अॼु जो इहो पहाको। उमेद आहे त हाणे वरी नेक्स्ट पहाके में वरी गॾु हूंदासीं।